Welcome to Time News Studios. You are watching 7 p.m. Bulletin. कंहिंजी बि ब्लैकमेलिंग में न ईंदुसि ऐं ऑपोज़िशन खे कंहिं बि क़िस्म जी रिआयत न ॾींदुसि। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त करप्शन जे केसिस खे हर सूरत में मंतकी अंजाम ते पहुचायो वेंदो। इदारनि ख़िलाफ़ बयानबाज़ी ते ऑपोज़िशन खे भरपूर जवाबु ॾिनो वेंदो। वफ़ाक़ी वज़ीरनि जे इजलास दौरान ॻाल्हाईंदे वज़ीर आज़म चयो त मुख़ालिफ़ धुर वारा भली जलसा कनि पर कानून जी भञकड़ी ते सख़्ती सां मुंहुं ॾिनो वेंदो। इस्लामाबाद में तक़रीर खे ख़िताब दौरान वज़ीर आज़म चयो त कोरोना जा केसिस वधी रहिया आहिनि। ख़ौफ़ आहे त मुल्क में कोरोना जी हिकु ॿी लहर न अची वञे। कराची में मज़ार क़ाइद जी बेहुरमती ऐं क़त्ल जी धमकियुनि वारे केस में गिरफ़्तार नवाज़ लीग अॻवान रिटायर्ड कैप्टन सफ़दर जी ज़मानत मंज़ूर। कराची जी मक़ामी अदालत मरियम नवाज़ जे वर खे 1 लख रुपयनि जे ज़मानती मुचलकनि एवज़ आज़ादु करण जो हुकुम ॾेई छॾियो। ज़मानत मंज़ूर थियण बाद अदालत ॿाहिरियां मीडिया सां ॻाल्हाईंदे रिटायर्ड कैप्टन सफ़दर चयो त असां मुल्क में जमहूरियत बचाइण लाइ निकिता आहियूं। अहिड़े क़िस्म जा केस रस्ता रोक नथा करे सघनि। क़ाइद आज़म जे मज़ार ते मादरे मिलत लाइ नारा न हणूं त छा हिंदुस्तान वञी नारा लॻायूं। कराची में रिटायर्ड कैप्टन सदर ख़िलाफ़ केस जो फरियादी वकास पाण बे रोपोश ॾोहारी करार। रिटायर्ड कैप्टन सफ़दर जी पेशी जे मौक़े ते अदालत केस जे फरियादी वकास जो मोबाइल फ़ोन तहवील में वठी फॉरेंसिक टेस्ट कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। सिंध पुलिस रिटायर्ड कैप्टन सफ़दर ख़िलाफ़ केस जो फरियादी वकास दहशतगर्दी ऐं हंगामनि जे केस में रोपोश विझण जी तस्दीक़ करे छॾी। पुलिस जो चवणु आहे त वकास ख़िलाफ़ सुपर हाईवे ते दाख़िल थियल केस में दहशतगर्दी हंगामनि ऐं सरकारी कम में मुदाख़लत जा कलम शामिल आहिनि। वकास ख़िलाफ़ 25 अगस्त 2019 ते केस दाख़िल कयो वियो हो। PTI MPA हलीम आदिल शेख चयो आहे त वकास PTI जो साथी आहे ऐं मुंहिंजे तक ते कोऑर्डिनेटर रहियो। वकास क़ाइद आज़म जे मज़ार अंदरि नारेबाज़ी खां रोकियो त रिटायर्ड कैप्टन सफ़दर खेसि धमकियूं ॾिनियूं। सिंध सरकार सियासी इंतकाम तहत वकास जो नालो केस में नामज़द कयो हो। कराची जे निजी होटल मां गिरफ़्तार थियल नवाज़ लीग अॻवान रिटायर्ड कैप्टन सफ़दर जी अदालत में पेशी दौरान लीगी ऐं PTI कारकुननि में झेड़ो। केतिरनि ई कारकुननि जा कपिड़ा लीणूं। नवाज़ लीग जे कारकुननि तरफ़ां अदालती अहाते में बि वोट खे इज़त ॾियो जा नारा। बदनज़मी वधण बाद रिटायर्ड कैप्टन सफ़दर लीगी कारकुननि खे नारेबाज़ी खां रोके छॾियो। सिंध पुलिस जे तर्जुमान रिटायर्ड कैप्टन सफ़दर जी गिरफ़्तारी जी तस्दीक़ वारो हटायल ट्वीट बहाल करे छॾियो। ट्वीट बयान में पुलिस जे तर्जुमान चयो आहे त मोहम्मद सफ़दर खे कानून मूजिब गिरफ़्तार कयो वियो। मामले जी शफ़ाफ़ जांच कराई वेंदी। जुल्म की हुकूमत जो किसी आईन और कानून के पाबंद अपने आप को नहीं समझते, तो आज जो हरकत की गई है ये एक बदमाशी है। एक साजिश के तहत सुबह के कराची में ये हरकत की गई कि यहाँ पर हुकूमत पाकिस्तान पीपल्स पार्टी की है। इस तरह PDM और पीपल्स पार्टी के दरमियान बदएतमादी पैदा हो जाए, लेकिन किसी किस्म की मसलहत को रवा नहीं रखा गया हमारी तरफ से, तो इसकी जितनी भी मजम्मत की जाए वो कम है। हमारे चीफ मिनिस्टर थे को लाइलम रखा गया। हमारी हुकूमत के इल्म में ये बात नहीं थी। हुकूमत बौखलाहट का शिकार है। ऑपोजिशन पार्टीज़ जे इतिहाद PDM कराची में रिटायर्ड कैप्टन सफ़दर जी गिरफ़्तारी खे इतिहाद में ॾार विझण जी साज़िश करार ॾेई छॾियो। PDM जे सरबराह मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त सघारी क़ुवतुनि ज़बरदस्ती केस दाख़िल कराए बावर करायो त उहे पाण खे कानून ऐं आइन खां मथे सम्झनि थियूं। आमरानी ज़हनियत इन हद ताईं हवास विञाए वेठी आहे जो अंदाज़ो थिए थो त हुकुमराननि जा ॾींहं ॻणिजी चुका आहिनि। मोहम्मद सफ़दर जी गिरफ़्तारी PDM पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग में बेअतमादी पैदा करण जी साज़िश हुई। असां साज़िश खे नाकाम बणाए छॾियो। PP अॻवान राजा परवेज़ अशरफ चयो आहे त मरियम नवाज़ असांजी महिमान हुई। संदसि वर जी गिरफ़्तारी खां अॻु वॾे वज़ीर खे अणॼाण रखियो वियो। मामले जी जांच कराए समूरियूं हक़ीक़तूं अवाम वारो पधरियूं कंदासीं। वाक़े मां ज़ाहिर थिए थो त हुकूमत जे पेरनि मां ज़मीन खिसकी रही आहे। अब खलास से उतर कर अगर आप जमीन पे आ गए, क्या लोग आपके चेहरे नहीं पहचानेंगे? जो नवाज शरीफ साहब ने
सवाल उठाए हैं उन सवालों का जवाब क्या यही है कि गद्दारी के पर्चे काट दो, दहशतगर्दी के पर्चे काट दो। और ये भी मैं इंकशाफ कर दूँ कि कैप्टन सफदर को धमकियाँ बहुत देर से आ रही थी कि हम तुम्हें नहीं छोड़ेंगे। जब नवाज शरीफ कहता है कि स्टेट विद इन स्टेट नहीं, स्टेट अबव स्टेट, गवर्नमेंट अबव गवर्नमेंट, तो नवाज शरीफ बिल्कुल सच कहता है। रिटायर्ड कैप्टन सफदर की गिरफ़्तारी में सिंध हुकूमत जो हथ ना है। ख़बर पई आहे त सफदर ख़िलाफ़ केस जो फरियादी वकास पाण रूपोश ॾोहारी आहे। सम्झ में अचे थो त अहिड़ी रांदि खेॾण पोयां कहिड़ा मक़सद आहिनि। नवाज़ लीग जी मरकज़ी नायब सदर मरियम नवाज़ पंहिंजे वर जी गिरफ़्तारी ते रद्दअमल ज़ाहिर कंदे चयो आहे त ख़बर अथऊं त वोट खे इज़त ॾियो ऐं मादरे मिलत ज़िंदाबाद जे नारे खां कंहिंखे ख़ौफ़ थींदो आहे। गिरफ़्तारी वारे वाक़े जा पेरा ओॾां वञनि था जेके फ़ातिमा जनाह खां नवाज़ शरीफ़ ताईं चूंडियल नुमाइंदनि खे गद्दार करार ॾींदा आहिनि। छा नवाज़ शरीफ़ जे सवालनि जो जवाबु इहो आहे त गद्दारी ऐं दहशतगर्दी जा केस दाख़िल कया वञनि। नवाज़ शरीफ़ सही चयो हो त मुल्क में रियासत मथां रियासत क़ाइमु थी चुकी आहे। कराची में PDM अॻवाननि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस दौरान मरियम नवाज़ चयो त हीउ 77 ऐं 99 वारो दौरु नाहे। हाणे जेको बि अहिड़ा कम कंदो नतीजनि जो ज़िम्मेवार उहो पाण ई हूंदो। रिटायर्ड कैप्टन सफदर खे टिघे अरसे खां धमकियूं मिलंदियूं हुयूं। ऐं सिंध सरकार कराची में रिटायर्ड कैप्टन सफदर की गिरफ़्तारी वारे मामले की आला सतही जांच जो फ़ैसिलो करे वरितो। सूबाई वज़ीर नासिर शाह चयो आहे त हीअ सॼी रांदि वफ़ाक़ी हुकूमत जे चुर्च ते कई वई आहे। समूरी कार्रवाई खां अॻु सिंध सरकार खे आगाह न कयो वियो। मज़ारे क़ाइद ते लीगी अॻवाननि जी मौजूदगी में जेको वाक़ियो पेश आयो उहो न थियणु घुरिजे हा। पुलिस PTI अॻवाननि जी दरख़्वास्त रद्द कई त क़ाइद आज़म बोर्ड तरफ़ां दरख़्वास्त ॾिनी वई। हिकु शख़्स दरख़्वास्त ॾिनी त रिटायर्ड कैप्टन सफदर खेसि क़त्ल जी धमकी ॾिनी आहे। सूबाई वज़ीर सईद गनी मज़ारे क़ाइद में रिटायर्ड कैप्टन सफदर जी नारेबाज़ी खे गैर मुनासिब अमल करार ॾींदे चयो आहे त सिंध हुकूमत जी हिदायत ते खेसि गिरफ़्तार न कयो वियो आहे। पुलिस जहिड़े नमूने कार्रवाई कई उहो मज़म्मत जोॻो अमल आहे। रिटायर्ड कैप्टन सफदर जी गिरफ़्तारी PDM जे जमातुनि में विछोटी पैदा करण वारी साज़िश जो हिसो आहे। उन साज़िश खे नाकाम बणायो वेंदो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस हमारे टियों तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।